अस्सलाम वालेकुम या अली मदद मां आहियां जी पंहिंजी सिंगर सुमेरा जीअं त मुंहिंजो न्यू एल्बम अची रहियो आहे अबीर प्रोडक्शन में जंहिंजा प्रोड्यूसर आहिनि अली हसन बिरेमाणी साहब ऐं ज़ाहिद बिरेमाणी साहब। मुंहिंजे हिन एल्बम जा चीफ सिलेक्शन शायर आहिनि ज़ाहिद बिरेमाणी साहब, मोहम्मद याकूब चांडियो साहब, शबीर लंजवाणी साहब, मीर हबीबुल्ला मरी साहब ऐं मुंहिंजे हिन एल्बम जा सिलेक्शन शायर आहिनि मोहम्मद उमर मला साहब, मुमताज़ अली मलाह साहब, रोशन अली बबर साहब, अली मुराद बिरेमाणी साहब ऐं रिहान सुरियाणी साहब, मुनीर अहमद बिरेमाणी साहब, मोहम्मद अज़ीम मरी साहब, इल्ताफ़ लाखिर साहब, मोहम्मद सत्तार सोडर साहब, अहमद अली चांडियो साहब कराची खां ऐं हिन एल्बम में ताउन करे रहिया आहिनि हुबदार बिरेमाणी साहब, गुलज़ार मला साहब। जीअं त मुंहिंजे हिन एल्बम जी रिकॉर्डिंग थी रही आहे AZ स्टूडियो में जंहिंजा रिकॉर्डिस्ट आहिनि अयास चांडियो साहब ऐं मुंहिंजे हिन एल्बम जा एडिटर आहिनि गुल बशीर सांद साहब। मूंखे उमेद आहे त मुंहिंजो हीउ न्यू एल्बम अवां सभिनी परस्तारनि खे इंशाल्लाह ज़रूरु पसंदि ईंदो। दुआउनि में यादि अली अली। मुंहिंजे हिन एल्बम जो हिकु तमामु ख़ूबसूरत सॉन्ग आहे जेको मां तव्हांजी नज़र कयां थी जंहिंजा शाइर आहिनि अली हसन बिरेमाणी साहब।